अदा ही कहाणी आहे शहज़ादो ऐं फ़क़ीर। हिकु बादशाह हूंदो हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। उन हिक ॿिए पुठियां उन बादशाह औलाद लाइ हिक ॿिए पुठियां 7 ज़ालूं कयूं, 7 शादियूं कयूं, पर तक़दीर इलाही अहिड़ी जो कंहिं मां बि औलाद कोन थियसि। हिन उन लाइ घणेई ॾसबंद पुछिया, फ़क़ीरनि जा दर भेड़िया, मगर तक़दीर इलाही कुझु बि कोन वरियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह सां वज़ीर ॻाल्हि कई, किबला बादशाह सलामत पंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकु अहिड़ी फ़क़ीर अची धोणी ईअं आहे जो जेको बि कंहिं सवाल लाइ वटसि वञे थो, उन फ़क़ीर वटि वञे थो, उनजो मतिलबु पूरो थिए थो। सोने बुज़ुर्ग वटि हली सवाल कजे, मन का तव्हांजी मुराद पूरी थी पवे ऐं औलाद थी पवे। बादशाह चयो, पंहिंजे वज़ीर खे चयईं, चङो वज़ीर, सुभाणे सुबुह जो न फ़क़ीर वटि हलंदासीं। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर ॿई गॾिजी फ़क़ीर ॾे विया। फ़क़ीर खे पंहिंजो दिली मतिलबु ॿुधायूं, अर्ज़ु कयूं, ए साईं बाबा, बादशाह जे हक़ में का दुआ घुरो, मन को बादशाह खे औलाद थी पए। फ़क़ीर चयो, ए बादशाह, सुभाणे सुबुह जो तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञो, धणी खे यादि करे ॿेर जे वण में तीर हणिजो। जेतिरा ॿेर किरंदा ओतिरा खे पुट ॼमंदा, ऐं जेतिरा पन किरंदा ओतिरियूं धुइयूं, पर शर्त उहा आहे त हिकु पुटु मूंखे ज़रूरु ॾींदा। बादशाह हो कई, फ़क़ीर सां हो कई, ऐं फ़क़ीर खां अदब सां मोकिलाए वज़ीर सां गॾिजी पंहिंजे मालात ॾे मोटी आयो। हैरन सां सुबुह थियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर बादशाह तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञी पहुतो। ॿेर जे साम्हूं बीही तीर कमान तयारु करे वठी जो ॿेर जे वण में तीर हयईं। तक़दीर कुदरत सां कुल 7 पेर अची ज़मीन ते किरिया। बादशाह उहे ॿेर खणी सिधो पंहिंजे मालात ॾे आयो ऐं हर हिकु राणी खे अची हिकु हिकु ॿेर खाराईं। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी जो सभिनी राणियुनि खे 10 महीने पुट ॼाओ। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर वरी अची फ़िकर लॻसि, अची परेशान थियो। उन फ़क़ीर सां वाइदो कयो हुउमि, हिकिड़ो पुट खेसि ॾींदुसि, सो दिलि ई न चविसि त को पुट फ़क़ीर खे ॾियां। नेठि हिकु वॾो कोट ठाराईं, जंहिंजे अंदरि 7 शहज़ादा पई न पिया, ऐं नौकरनि खे हुकुम कयईं, को बि शहज़ादो कोट खां ॿाहिरि न कढियो वञे। अहिड़े तरह केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा अची संझ भरिया थिया। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर खे वेठे वेठे दिलि में ख़्यालु आयुसि, बादशाह खे ज़रूरु पुट ॼावा हूंदा, पर बादशाह मूंखे हिकु शहज़ादो न ॾिनो। हाणे हली बादशाह खे ॾिसां त कहिड़े हाल में आहे। सो सिधो आयो बादशाह जे मालात ॾे। नौकरनि वञी बादशाह खे ॿुधायूं, किबला बादशाह सलामत, हिकु दरवेश आहे जेको अव्हां सां मुलाक़ात करणु घुरे थो। बादशाह ॿुधण शर्त यकदमि सम्झी वियो, लाशक साॻियो फ़क़ीर आहे जंहिं सां कौल कयो हुउमि, पर ख़ैर हली तो मुंहुं ॾियांसि। पोइ हुकुम कयईं फ़क़ीर खे बाज़त वठी वञी महिमान खाने में विहारे वञे। नौकरनि फ़क़ीर खे बाज़त वठी वञी बादशाही महिमान खाने में विहारियो। बादशाह बि ठही टुकी संभरी फ़क़ीर वटि आयो, वॾी अदब सां फ़क़ीर सां गॾियो। फ़क़ीर बादशाह सां अहवाल कंदे इशारो ॾिनसि, साईं हाणे पंहिंजो कौल पूरो कयो। बादशाह फ़क़ीर खे साफ़ जवाबु ॾिनो। फ़क़ीर खे जवाबु ॾिनई, साईं बाबा, मूंखे अञा को बि औलाद कोन थियो आहे। फ़क़ीर खे पक हुई त बादशाह खे 7 पुट ॼावा आहिनि, पर चुप करे बादशाह खां मोकिलाए वापसि वरियो। वञी बादशाह जे कोट जे ॿाहिरां हिकु वण हेठां दूहें दुखाई वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इतफ़ाक़ अची थियो जो बादशाह जे 7 शहज़ादनि पाण में खींगी रांदि पई कई त खींगो वञी भित खां ॿाहिरि किरियो। सभिनी भाइरनि गॾिजी ॿिनि भाइरनि खे मथे चाढ़ियो वञी ॿाल खणी अचनि। जीअं हू ॿई ॿाहिरि हेठि लथा, तीअं दरवेश बि हिननि खे ॾिसी वरितो। यकदमि डोड़ी अची शहज़ादनि वटि पहुतो। शहज़ादनि वटि फ़क़ीर पहुची शहज़ादनि खां पुछा कयईं। फ़क़ीर पुछा कयो, अवी बादशाह जा पुट आहियो? शहज़ादनि चयो, हा साईं।
नेठि छोकिरनि खे फ़क़ीर चयो, बाबा मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, उहो त महिरबानी करे आणे ॾियो। शहज़ादनि चयो, हाओ बाबा ॿुधा। फ़क़ीर हिकु लोटो ॾेई चयो शहज़ादनि खे चई, बाबा ही त मूंखे माख़ सां भरे आणे ॾियो। शहज़ादा हाज़ुर साईं ईअं चई भरिसां नंढी वेठल ॿूड़नि ॾे रवाना थिया। उते वञी हिननि घणी कोशिशि कई, माख़ लोटी में गॾु कयूं, पर लोटी में माख़ जो हिकु फुड़ो बि न गॾु थियो। नेठि हिकिड़े चयो, अदा कपिड़ो झल, आउं हुन माख़ खे धोइण ॾियां, पोइ जॾहिं हू सजी पुसबी तॾहिं लोटी में निपूड़ी विझंदासीं। ॿिन्हिनि ॼणनि ईअं कयो। थोरी देरि में लोटो माख़ सां भरिजी वियो। पोइ त ॿिन्हिनि ॼणनि लोटो हाणे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर लोटो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादनि खां पुछा कई, बाबा उहो कमु, उहो अकुलु कंहिंजो आहे? हिकिड़े शहज़ादे ॿिए ॾांहुं इशारो करे चयो आहे, उहो हिन शहज़ादे जो अकुलु आहे। पोइ त फ़क़ीर न कई हुम न कई तुम, खणी हुन शहज़ादे खे पंहिंजे रफूचर ते वियो, उनखे खणी अची पंहिंजे मुल्क में निकितो। हिकिड़े ॾींहुं सुबुह साण फ़क़ीर शहज़ादे खे चयो, शहज़ादे खे चई, वञी झंग मां छेणा चूंडिया त ॿारियूं। शहज़ादो कपिड़ो खणी निकितो छेणा चूंडण। अञा थोरो अॻु भरो वियो त ॾिठई, शहज़ादो ॾिठो त हिकु वण ते ॿ सरणियूं वेठियूं आहिनि, पर हिकिड़ी वेठी रोए ऐं ॿी वेठे खिले। शहज़ादे खे तइजब लॻो, परेशान थियो। सो सरणनि खां पुछा कई, छो हिकिड़ी रोई वेठी ऐं ॿी वेठी खिले? तॾहिं हिकिड़े जवाबु ॾिनो, हिकु सरणी जवाबु ॾिनो, तुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी खिलां थी। ऐं ॿी जवाबु ॾिनो, तुंहिंजी हयाती आहे बाक़ी अॼोके ॾींहुं, तंहिं करे वेठी रोआं। शहज़ादे चयो, सो वरी कीअं, भला मूंखे ॿुधायो। सरणनि जवाबु ॾिनो, हिन बेईमान फ़क़ीर जो उहो दस्तूर आहे, जेको सुहिणो ॿारु खणी अचे तंहिंखे ईअं छेणा गॾु कराए, पोइ हिकु वॾी तई चाढ़ींदो, उन हेठां ॿारींदो। पोइ जॾहिं तई गरम थींदी तॾहिं अॻियां करे छोकिरे खे पुठियां धिको ॾींदो। छोकिरो वञी उन तई में किरंदो ऐं पची सॼो कबाब थी वेंदो। उन खां पोइ हीउ आदमखोर फ़क़ीर उनखे कढी खाई छॾींदो। शहज़ादे चयो, पोइ आउं छा कयां? सरणनि चयुसि, तूं हाणे हीअं कजांइ जो जेॾी महिल फ़क़ीर तोखे चवे फिर छेला त तूं चइजांसि, आगे गुरू त पीछे छेला। शहज़ादे पोइ छेणा चूंडे भरी ॿधी सिधो अची फ़क़ीर जे आस्थाने ते पहुतो। फ़क़ीर बि दस्तूर मूजिबि चुल्ह जे मथां हिकु वॾी कढ़ाई रखी, खणी तेल सां भरी ऐं चुल्ह में छेणा विझी वठी छेणनि खे ॿाह ॾिनी। कुझु महिल खां पोइ जॾहिं तेल टिकण लॻो तॾहिं शहज़ादे खे चई, फुर छेला। त शहज़ादे यकदमि चयो, आगे गुरू त पीछे छेला। फ़क़ीर उहो ॿुधी अॻियां पाण थी फिरण लॻो। पुठियां शहज़ादो अञा 2 फेरा मस ॾिना त वञी वठी जो शहज़ादे फ़क़ीर खे थेलो ॾिनो त धूं उन तई में अंदरि बसि तिरजी टिकी थी पियो। शहज़ादे पोइ यकदमि फ़क़ीर जी कोठी मां कुंजियूं खणी वञी ॿई कोठियूं खोलियूं त घणी माल मता ॾिठई, पर हिकिड़ी मोती पियल ॾिठई जो ॾाढो पई चिरके। हिन उहो मोती खणी खीसे में विधो, उन्हनि पेरनि ते उतां वठी भॻियो। रस्ते ते आयो त ॾिठियूं सरणियूं वेठियूं आहिनि, पर खिलनि पियूं। शहज़ादे उन्हनि खां पुछा कयो, हाणे वई छो था खिलो? सरणनि जवाबु ॾिनो, ए शहज़ादा, असीं तुंहिंजे अकुल तां खिलूं था, उहो तुंहिंजे खीसे में जो मोती पियो आहे सो ईअं बेकार सम्झी खणी खीसे में विधो आहे, पर हक़ीक़त इहा आहे उहा ॾाढी कम वारी आहे। शहज़ादे पुछियो, हिन में भला अहिड़ो कहिड़ी ॻाल्हि आहे? सरणनि जवाबु ॾिनो, उहो मोती वात में विझण सां जहिड़ी शिकिल तूं चवंदे अहिड़ी थी पवंदे। शहज़ादे आज़मूदे वठण लाइ मोती वात में विझी छॾियो त ढॻो थी पियो। यकदमि शहज़ादो ढॻियो थी पियो। वरी मोती वात मां कढी त साॻी सूरत में अची वियो। पोइ शहज़ादो वाट वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिकु वाटाड़ो गॾियसि जंहिं चयो, त आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी मदद कर। शहज़ादो चयो, चऊं अदा आउं ढॻो थी पवां, तूं मूंखे हली विकण
जेके पैसा तोखे मिलण से वठी वञी पंहिंजो हाल महल कजां। उन ग़रीब शख़्स संदसि शुकराना बजाए आंदा। चयूं उहो वरी कहिड़ो मज़ाक थो करीं। तंहिंखां पोइ छोकिरो मणियो खणी वात में विधो त ढगो थी पियो। उहो ग़रीब शख़्स उनखे काई उती हलियो। रस्ते ते हिकिड़ा कुड़मी गॾियनि जंहिं ढगे जी ज़रूरत हुई। उन ग़रीब शख़्स खां पुछियो, उन कुड़मनि पुछियो त भाऊ ढगो केॾां थो काए वञी। उन शख़्स वराणे ॾिनो त ढगो विकिणण थो वञा। उन्हनि पुछियोसि घणो मुल्ह आहे तंहिं ढगे जो। उन शख़्स पोइ ढगे जो मुल्ह ॿुधायो ऐं कुड़मियुनि खे बि हुई ज़रूरत, सो जेतिरा हिन पैसा चया ओतिरा पैसा हिन खे ॾेई ढगो ख़रीद करे वञी घर बीहारियूं। जॾहिं राति थी तॾहिं शहज़ादे वात मां मोती कढियो त वरी साॻियो शहज़ादो थी पियो। उतां वठी वरी भॻो उन साॻे ग़रीब शख़्स वटि पहुतो। चई हाणे आऊं घोड़ो थी पवां ऐं तूं वरी मूंखे विकिणी ॿिया पैसा कमा, अॻियों बि कर्ज़ ला ऐं पंहिंजो जिंद आज़ादु करा। होॾां कुदरत सां ॾाढो को अची मींहुं पियो। सो मींहं जूं फुड़ियूं जॾहिं उन तई मथां किरियूं त फ़क़ीर यकदमि उथी पियो। वरी साॻियो फ़क़ीर थी उथी पियो। उथण शर्त हेॾां होॾां निहारियईं त ॾिठईं शहज़ादो बि कोन्हे। वरी यादगारी पियसि शहज़ादो मूंखां हिन कढ़ाई में विझी धिको ॾिनी भॼी वियो। बसि पोइ न कई हुम न का कई तुम, वरितई खणी रस्तो। नेठि शहज़ादे खे ॻोल्हंदे कंहिं महिल उन शख़्स ते वञी नज़र पियसि जो घोड़ो काए पियो वञे विकिणण। ही बि वधी अची घोड़े वटि पहुतो। ॾिठईं त बराबरि उहो साॻियो शहज़ादो आहे। पोइ उन शख़्स खां पुछा कीअं मियां घोड़ो विकिणंदे छा? वाटड़ो जवाबु ॾिनो, हाओ साईं उन लाइ वठी पियो वञा। नेठि फ़क़ीर मूं घरी रक़म हिन खे ॾेई उहो घोड़ो ख़रीद कयो। ख़ुशि थी अची पंहिंजी माॻ ते पहुतो ऐं घोड़े खे ख़ूब मज़बूत करे ॿधईं। चई सुबुह जो घोड़े खे वठी वाह ते पाणी पीआरण लाइ आयो। शहज़ादो यकदमि मौक़ो ॾिसी ॾेडर थी वाह में घिड़ी पियो ऐं तिको तिरंदो उथी भॻो। फ़क़ीर बि जरको बणिजी संदसि कढ वरिती। ॾेडर ॿई का वाह न ॾिसी हिकदमि हिकु माई पाणी जो लोटो पई भरियो उनजे दिलि में घिड़ी पियो ऐं माई दिलो खणी पंहिंजे घर ॾांहुं रवानी थी। फ़क़ीर माई जी पुठियां वठी भॻो ऐं माई खे चयईं तोखे ही पैसा थो ॾियां, तूं उहो दिलो भॼ। माई पहिरियां त फ़क़ीर खे चरियो सम्झी, पर नेठि जॾहिं ॾिठईं फ़क़ीर हेतिरा पैसा कढे पियो ॾे तॾहिं पैसा वठी यकदमि खणी दिलो भॻईं। दिले जो भॼण ऐं पाणी जो वहण उथण, पर ॾेडर बि टिपकियूं ॾींदो उते जो गाह में लिकी वियो। पोइ फ़क़ीर बि ॾेडर खे ॻोल्हण लॻो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते हिकु मेंहिं पई गाह चरे। सो गाह खाईंदे उन ॾेडर खे बि खाई वियो। फ़क़ीर ॾिठो उहो त ज़ुल्म थी वियो जो मेंहिं ॾेडर खाई वियो। सो भॼंदो सिधो आयो मेंहिं जे धणी वटि। चई मेंहिं जा पैसा वठि ऐं मेंहिं खे हिते जो हिते को गोश्त तूं खा, बाक़ी पतो रुगो मूंखे ॾिजो। मेंहिं जे मालिक उहो क़बूल कयो। मेंहिं जी क़ीमत वठी मेंहिं खे खणी कुठियईं। पर वॾंदे टुकंदे उहा ॻाल्हि ई विसि त पतो को फ़क़ीर खे ॾियणो आहे। सो पतो कढी खणी परे फिटो कयईं। मजाण हिकु सरण ओॾी महिल गोश्त थी पई लामारो ॾिनो। तंहिं खणी पतो वठी मथे लूह कई। फ़क़ीर बि नका कई हुम नका कई तुम, गुरड़ पकी थी वठी उन सरण जे पुठां उॾामण शुरू कयो। लामारा ॾींदे अची बादशाह जे माला ते वेठी। फ़क़ीर बि सिरण खां पती छॾाइण लाइ जहिड़ो लामारो ॾिनो तहिड़ो सिरण जे चंबनि मां पतो किरी पियो वञी बादशाह जे मालात में किरियो। शहज़ादो यकदमि हिकु अनमोल 9 लखो हार बणिजी वञी शहज़ादी जी गिची में पइजी रहियो। फ़क़ीर यकदमि वरी पंहिंजी असुली शिकिल में थी अची माला जे दर ते सदा हईं अलाह जे नाले ते उहा 9 लखो हार ॾियो। शहज़ादी फ़क़ीर खे चयो ए फ़क़ीर बाक़ी जेको खपी सो घुर, पर 9 लखो हार न ॾींदुसि। नेठि फ़क़ीर उन ॾींहुं त हलियो वियो। वरी ॿिए ॾींहुं आयो अची माला ते धरणो मारे वेही रहियो। शहज़ादी घणो ई फ़क़ीर खे सम्झायो पर फ़क़ीर पंहिंजी ज़िद तां न हटियो। नेठि शहज़ादी कावड़ मां फ़क़ीर जे अॻियां वठी हार टोड़ियो त मोती जुदा थी पियो। उहा फिरी
मकई जा दाणा थी पिया। फ़क़ीर उहा हालत ॾिसी सो यकदमि कुकुड़ थी उहा दाणा चुगण लॻो। अञा पतचाड़ी जो दाणो चुगण ते हो त शहज़ादो यकदमि हिकु ॿिलो थी पियो। वटी जो कुकुड़ जे गिची में वात विझी सट ॾिनई। फ़क़ीर जो कंधु भॼी पियो। उते जो उते दम ॾिनई। बसि पोइ त उते जो उते शहज़ादो यकदमि पंहिंजे असुली शिकिल में अची शहज़ादी जे साम्हूं बीही रहियो। होॾां शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी। एॾी ख़ुशी थी जो बसि चवण खां ॿाहिरि। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ नेठि शहज़ादी जी शहज़ादे सां वॾी धाम धूम सां शादी थी। पोइ शहज़ादो पंहिंजे मुल्क राणी समेत रवानो थियो। अची पंहिंजे माउ पीउ ऐं भाइरनि सां गॾु थियो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेद कयां थो ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। हिन वीडियो बाबति पंहिंजी राय कमेंट कंदा। दोस्तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।